अचो सूरन वारियूं करियूं सूर प्रचार। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। सोशल क्लिनिक प्रोग्राम सां हाज़िर आहियूं SS न्यूज़ वेब टीवी ते। नाज़रीन, माहौल खां मुंदन ऐं माहौलियाती अदब असांजे हिन प्रोग्राम जी हिकिड़ी अहम सिंफ़ आहे या उनखे टॉपिक आहे जंहिं ते असां पाण ॻाल्हाईंदासीं। पर उन ते जेसिताईं असां चङी तरह सां ॻाल्हायूं इन वक़्तु गुज़िरियल 2 महीननि खां पाण सिंध पूरे पाकिस्तान में ऐं भारत खां वठी जेको असां ॾिसी रहिया आहियूं त मुख़्तलिफ़ बरसाती वसकारा अची रहिया आहिनि। उन्हनि जा मॉनसून जा मुख़्तलिफ़ स्पेल्स अची रहिया आहिनि जिन काफ़ी तबाहकारियूं बि मचायूं आहिनि। अॼु पाण इन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं त बरसाती जेके तबाहकारियूं थी चुकियूं आहिनि उन्हनि में कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा ख़ासि तौर ते सिंध जा इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि, केतिरा जानी ऐं माली नुक़सान थिया आहिनि। सरकार कुझु ॿुधे पई, कुझु करे पई, उनजे कननि ते जूअं चुरे पई या हू ख़ामोश आहिनि। PDA में NDA में वारा इदारा छा करे रहिया आहिनि, नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन्स जंहिंमें लोकल इदारा, नेशनल इदारा, इंटरनेशनल इदारा छा करे रहिया आहिनि, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते पाण हाल अहिवाल कंदासीं। ऐं असां पंहिंजनि सिंध में मौजूदु जेके रिपोर्टर आहिनि SS न्यूज़ वेब टीवी जा उन्हनि खे बि टेलीफोन कॉल ते वठंदासीं। पर असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी अशोक शर्मा। अशोक शर्मा साहब, तव्हांखे भलीकार चऊं था ऐं नमस्ते चऊं था। महिरबानी काशिफ़ साहब, थैंक यू। अशोक शर्मा, गुज़िरियल 2 महीननि खां पाण तक़रीबन 1.5 महीनो थी चुको आहे ऐं 2 महीनो ई जारी आहे ऐं मॉनसून जा स्पेल्स जारी आहिनि। अचानक कोई मींहुं न पियो आहे। जीअं ज़िलज़िलो ईंदो आहे त ख़बर कोन पवंदी आहे त ज़िलज़िलो अचिणो आहे। पर हीउ मॉनसून जो जेको स्पेल हुयो हफ़्तो अॻु में सरकार जे तरफ़ां ई ॿुधायो वियो त बाबा ही बरसाती वसकारा अची रहिया आहिनि ऐं तव्हां सभिनी खे होशियारी वठणु घुरिजे। त हाणे इहा होशियारी वठण वारा सिर्फ़ु आम माण्हू हुया या सरकार खे बि कुझु होशियारी वठणी हुई? ऐं हिन वक़्तु तव्हां थोरो जेकॾहिं सिंध जी पूरी हालत ॾिसूं था त सिंध पूरी ॿुॾी रही आहे, त थोरो हाल अहिवाल अंगनि अखरनि में जेकॾहिं तव्हां असांखे ॿुधाए सघो छा सूरत हाल आहे। हुकूमती नुमाइंदा ख़ासि तौर ते वॾो वज़ीर बि अॼु कराची खां निकितो आहे, किथे पहुतो आहे, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। जी अशोक शर्मा। महिरबानी काशिफ़ साहब, सावणी जी जेके बरसातूं आहिनि उहे हर साल ईंदियूं आहिनि ऐं बरसातुनि जी जेका अॻकथी मौसमियात खाते पारां थींदी आहे उनखां पोइ जेके लाॻापियल इदारा हूंदा आहिनि उहे हरकत में ईंदा आहिनि। सिंध गवर्नमेंट तरफ़ां हिन साल बि बरसातुनि जी अॻकथी खां पोइ जेके लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि उन्हनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं हुयूं ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ नोटिफिकेशन्स बि तव्हां ॾिठो हूंदो त जारी थिया हुआ जंहिंमें मुख़्तलिफ़ क़दम खणण जे लाइ हिदायतूं हूंदियूं आहिनि। हाणे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेकॾहिं ॾिठो वञे त गवर्नेंस सां लाॻापियल जेके मामला आहिनि उन में हर ज़िले में जेको डिप्टी कमिश्नर आहे उनखे अथोराइज़ कयो वियो हो ऐं उन्हनि खे इहो चयो वियो त बरसाति खां अॻु वारा जेके उपाउ आहिनि ज़रूरी उहे खयां वञनि। उन सां गॾोगॾु हर ज़िले में जेके पीपुल्स पार्टी सां लाॻापियल या मिनिस्टर आहे या MP साहब आहे उनखे फोकल पर्सन मुक़ररु कयो वियो हो ऐं उन्हनि खे बि इहो उन सॼी जेका बरसाति दौरान जेका सूरत हाल थिए थी उन जी निगरानी जे लाइ ऐं मॉनिटरिंग जे लाइ ज़िम्मेवारी ॾिनियूं वयूं हुयूं। त थींदो ईअं आहे बरसातुनि में त बरसाति खां अॻु वारा जेके आहिनि प्रिकॉशन उहे क़दम खणिबा आहिनि। उन सां गॾोगॾु वरी बरसाति जे दौरान बि जेके आहिनि शयूं उहे बि ॾिसणियूं हूंदियूं आहिनि। सिंध में जेके आहिनि 2 तरह जी सूरत हाल हूंदी आहे। हिकिड़ा उहे इलाइक़ा आहिनि जिन खे बरसातुनि जी ज़रूरत हूंदी आहे, मिसाल थर, काछो ऐं कोहिस्तान, इहे हिकिड़ा पुठिते पियल ऐं ॾुकारियल ॾे जिन खे चयो वञे थो, उते सदाईं बरसातुनि जी ज़रूरत हूंदी आहे। तंहिं करे उन्हनि इलाइक़नि में त जेका बरसाति आहे उहा ख़ुशहाली जी अलामत सम्झी वञे थी। पर जेके असां वटि ॿिया जेके इलाइक़ा आहिनि शहर जीअं आहिनि सिंध में ॿहिराड़ियूं ऐं शहर, उते जेकॾहिं अॻुवाट मुनासिबु उपाउ नथा खयां वञनि त पोइ उते जेके बरसातूं रहमत बदिरां ज़हमत बणिजी वेंदियूं आहिनि। उहा ई सूरत हाल हिन वक़्तु बि असांखे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नज़र अचे थी। कराची जेको आहे ऐं उहो सावणी जी बरसातुनि जो मर्कज़ रहियो आहे। हैदराबाद डिवीज़न खे असां ॾिसूं त उते बि तमामु घणियूं बरसातूं हींअर पयूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मीरपुर ख़ासि डिवीज़न जेका आहे उते बरसातूं काफ़ी रिकॉर्ड थियूं आहिनि। उत्तर सिंध में जेकॾहिं सखर, लाड़काणो, खैरपुर जो असां ज़िक्र कयूं त उते बि बरसातुनि काफ़ी जेके मादी जी भेट में वधीक नुक़सानु कयो आहे। हाणे उन में 2 तरह जा नुक़सान, हिकिड़ो त इहा ॻाल्हि साम्हूं अचे थी त बरसातूं मादी जी भेट में तमामु वधीक हुयूं। क्लाइमेट चेंज जे करे, मौसमियाती तब्दीलियुनि जे करे बरसातूं जेके आहिनि उहे
गैरमामूली पियूं आहिनि। ऐं ॿियो जेके तकलीफ़ माण्हुनि खे पहुती आहे उहा इंतिज़ामी नाअहली जे करे असां चई सघूं था त जीअं लाॻापियल इदारा जेके आहिनि उहे अॻुवाट उपा न वरिता विया, उन जे करे जेके आहिनि से माण्हुनि खे तमामु घणी परेशानी ॾिसणी पइजी रही आहे। हैदराबाद में असां ॾिसूं त हिते अर्बन फ्लड जी सूरत हाल जी वार्निंग हुई, उन बावजूदि जेके आहिनि से उहे उपाउ असांखे नज़र न आया, जंहिंजे करे 60-70% जेके हैदराबाद शहर जा इलाइक़ा आहिनि उहे पाणी जी लपेट में आहिनि। त अहिड़ी सूरत हाल आहे सॼी सिंध में ओवरऑल, ऐं माण्हू जेके आहिनि उन्हनि खे न रेस्क्यू मां मुतमिन आहिनि, न उन्हनि खे रिलीफ जो को जेको सो आसरो मिलियो आहे। सिंध जो जेको वॾो वज़ीर साहिब मुराद अली शाह अॼु कराची मां निकितो ऐं उन जेको तो ठटे मां पंहिंजे दौरे जी शुरूआति कई, जंहिंखां पोइ सुजावल, बदीन, टंडो मामद खान, टंडो अलायार, हैदराबाद, ईअं अॻिते मटियारी जो बि शेड्यूल आहे। त इन में बि जेके इहो ॾिठो पियो वञे त वॾो वज़ीर घणे भाङे जेको आहे उहो ज़िले इंतिज़ामिया जे रहम करम ते आहे, ऐं हर ज़िले में जेके डिप्टी कमिश्नर साहिबान आहिनि उहे जेके उनखे ब्रीफिंग ॾियनि था उन जे आधार ते उहो हिदायतूं जारी करे थो। हाणे ॾिसूं था त उन जेको CM साहिब जो दौरो आहे उन जा तकिड़ा के रिज़ल्ट साम्हूं अचनि था, या इहा बि खाना पूरी थिए थी। उन सां गॾु इहा ॻाल्हि बि क़ाबिल ज़िक्र आहे त मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि उते कुझु इलाइक़नि खे आफ़त सटियल करार ॾिनो वियो आहे, ऐं उते जेका रिलीफ खातो आहे उनखे चयो वियो आहे त उहे उतां जी सर्वे कनि ऐं उते नुक़साननि जो जाइज़ो वठनि। हाणे इहा सॼी जेका आहे सा कागज़ी कार्रवाई काशिफ साहब चई सघिजे थो, ऐं तकिड़ो को माना माण्हुनि खे रिलीफ करणु, रेस्क्यू करण जो को जेको असांखे मैकेनिज़म नज़र ई नथो अचे। सही, बिल्कुलु अशोक शर्मा, महिरबानी। तमामु जेका बि सूरत हाल आहे उन ते तव्हां हिकिड़ी नज़र विधी आहे। बुनियादी तौर ते बारिशूं, मॉनसून जूं बारिशूं ख़ुशहाली आणींदियूं आहिनि, या कंहिं बि इलाइक़े में ख़ुशहाली आणींदियूं आहिनि, पर उहे बारिशूं या उहे ख़ुशहाली या उहे रहमत जा जेके मींहं आहिनि उहे ज़हमत तॾहिं थियनि था जॾहिं इंतिज़ामिया जी नाअहलियूं असांखे नज़र अचनि थियूं। सॼे साल में मॉनसून पाण वटि सिंध में अशोक साईं साल में मॉनसून जूं हिकिड़ो दफ़ो बारिशूं पवनि पियूं, पर हिन क़िस्म जूं बारिशूं 4-5 सालनि खां पोइ पवनि थियूं। त जेकॾहिं हुकूमत लाॻापियल इदारा थोरी प्रिपेयर्डनेस वारा माहौल जेकॾहिं रखे, तयारी कंदी रहे हा, त शायदि एतिरा नुक़सान न थियनि हा। फ़ोन कॉल ते असां वठूं था पंहिंजे रिपोर्टर ख़ैरपुर, जेको तमामु घणो मुतासिर थियो आहे सिंध जे काफ़ी ॿियनि इलाइक़नि सां गॾोगॾु। ख़ैरपुर मां असां सां गॾु मौजूदु आहे मोहसिन भट्टी, रिपोर्टर। मोहसिन, तव्हांखे भलीकार चऊं था। मोहसिन, ख़ैरपुर जी छा हालति आहे हिन वक़्तु? हाँ जी, बिल्कुलु 3 ॾींहंनि खां हलंदड़ मुसलसल जेकी बरसाति आहे उन ख़ैरपुर जा जेके इलाइक़ा आहिनि टोटली पाणीअ हेठि अची विया आहिनि ऐं तमामु घणी तबाहकारियूं थियूं आहिनि। हिन बरसाति दौरान ख़ैरपुर ज़िले जे जेके आबादीअ में जेके फोत थी विया आहिनि, जंहिंजे मथां छतियूं किरियूं आहिनि घरनि जूं या भिति किरी आहे, 9 जेके आहिनि सो जानियूं हिन बरसाति में ज़ाया थी वियूं आहिनि। ऐं ज़िले इंतिज़ामिया जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त ज़िले इंतिज़ामिया बरसाति दौरान रोडनि रस्तनि सां जेको पाणी बीठल आहे बरसाति जो, उहो कढण में मुकमल तौर ते नाकाम आहे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त ख़ैरपुर में आर्मीअ जे जवाननि खे स्टैंड बाय रखियो वियो आहे त ख़ैरपुर जा जीअं मुख़्तलिफ़ तालुका आहिनि, नारो आहे, थरी मीरो आहे, फेरगंज आहे, उते रेस्क्यू जा जेको आहे सो इंतिज़ाम करे सघिजे। ऐं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां ख़ैरपुर जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि, स्कूलनि में जंहिंजा घर किरिया आहिनि, जेके बरसाति खां मुतासिर आहिनि, उन्हनि खे रहाइश जे लाइ उहे स्कूल ख़ाली करे रहाइश उन्हनि खे ॾिनी वई आहे। जेसिताईं बरसाति जी एमरजेंसी ख़तमु न थींदी तेसिताईं उहे उन स्कूलनि में रहंदा। ज़िले इंतिज़ामिया उन्हनि खे खाध खुराक पहुचाईंदी। ऐं मुख़्तलिफ़ ॿारड़ा आहिनि, माण्हू आहिनि जेके हिन महिल बि ख़ैरपुर जे सिविल अस्पताल में ज़ख़्मी हालत में मौजूदु आहिनि, जंहिंजो ट्रीटमेंट हली रहियो आहे। जी हाँ, महिरबानी मोहसिन। ख़ैरपुर मीरस ज़िलो अॻूणे वॾे वज़ीर साईं क़ाइम अली शाह जो ज़िलो आहे, पर साईं जे तरफ़ां का अहिड़ी कोई इंतिज़ामकारीअ जे हवाले सां को DC खे का फ़ोन, का खड़काव या छा, या पाण साईं निकितो आहे? हाँ जी, बिल्कुलु साईं सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर साहिब क़ाइम अली शाह पारां ख़ैरपुर शहर जो दौरो त कयो हो ऐं ऑफिसरनि खे इहे हिदायतूं बि जारी कयूं त ख़ैरपुर में जेके बि रोड रस्ता पाणी हेठि आहिनि
फिलफोर उन्हनि जो पाणी कढियो वञे, पर बरसाति जी जेकी सिचुएशन आहे उहा तमामु घणी आहे। पाणी निकिरे बि थो त वरी मींहुं एतिरो पइजी थो वञे त पाणी रोडनि ते अची थो वञे। ऐं साईं काइम अली शाह हिदायतूं ॾिनियूं आहिनि डिप्टी कमिश्नर खैरपुर खे त जेके मुतासिर आहिनि बरसाति सबबु जंहिंजा घर किरिया आहिनि या जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जो इलाज बि कयो वञे ऐं उन्हनि मुतासिरनि खे सहूलियतूं बि फ़राहम कयूं वञनि, जेके मां तव्हांखे अॻ में ॿुधाए वियो आहियां। महिरबानी मोहसिन असां सां गॾु हुयो खैरपुर मीर्स सां। ऐं अशोक साईं, ॾिसूं पिया सूरत हाल ऐं खैरपुर मीर्स में 9 जानी नुक़सान बि थिया आहिनि। हाणे तमामु अहम ज़िलो आहे पीपल्स पार्टी जो। काइम अली शाह साहिबु उतां 2 दौरनि में पंहिंजो वज़ीर आला रही चुको आहे। त हाणे हूअं त पूरी सिंध ॿुॾल आहे या पूरी सिंध में MNAs जे नाले सां तकनि जा मालिक मौजूदु आहिनि। सफ़ा बिल्कुलु ख़ामोशी लॻी पई आहे, न उन्हनि जी गाॾी नज़र थी अचे, पंहिंजनि तकनि में गुम लॻा पिया आहिनि। इहो छा चकर आहे? बिल्कुलु सही था चओ। तमामु अफ़सोस जहिड़ी सूरत हाल आहे, न रुगो खैरपुर पर मुख़्तलिफ़ ज़िलनि में असां ॾिसूं त जेके MPs MNAs आहिनि, पार्लियामेंट्रियन जंहिंखे असां चऊं, उहे त मंज़र तां ग़ाइबु आहिनि। ऐं सोशल मीडिया ते हिकिड़ी इहा बि ॻाल्हि साम्हूं आई त अक्सर ज़िलनि जा जेके MNAs ऐं MPs साहिबान या मिनिस्टर साहिबान उहे तफ़री ते घुमण फिरण ते निकितल आहिनि। त इन क़िस्म जी हिकिड़ी बेहिसी वारी सूरत हाल आहे। CM साहब जी हिकिड़ी क्लिप आई जंहिंमें कराची में क्रिकेट पियो खेॾे, उन ते तनक़ीद थी त सॼी सिंध हिकिड़े पासे ॿुॾे पई ऐं जेको चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे सूबे जो उहो क्रिकेट खेॾण में मसरूफ़ आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी बेहिसी वारी सूरत हाल आहे ऐं गैर संजीदगी असांखे इन मां नज़र अचे थी। जेके लाॻापियल असांजा पार्लियामेंट्रियन आहिनि, जिन खे असांजा माण्हू जेके आहिनि उहे वोट ॾियनि था, जिन खे उमेदूं हूंदियूं आहिनि त उहे ॾुख सुख में असांखे कमु ईंदा, पर उहे हिन क़िस्म जी जेका डिज़ास्टर वारी सूरत हाल आहे उन में बि उहे नज़र नथा अचनि। ऐं उनजो यकीनन इलेक्शन जेके लोकल बॉडीज़ जा आहिनि उनमें उनजो असरु ऐं नतीजो साम्हूं ईंदो। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेके अवामी नुमाइंदा आहिनि, जिन खे अवाम पंहिंजो वोट ॾेई करे चूंडनि था, उन्हनि जी ज़िम्मेवारी थिए थी ऐं उन्हनि ते फ़र्ज़ु आहे त उहे ॾुखे वक़्त में पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहनि। पर असां वटि जेको प्रो पीपुल पॉलिटिक्स थींदे तमामु घटि नज़र अचे थी। इहो ई सबबु आहे जो हिन वक़्तु बि जेके माण्हू आहिनि उहे बेयारो मददगार आहिनि। जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु मीरपुर ख़ासि खां अॻिते ट्रेवल कयो त तव्हांखे रोडनि जे ॿिन्ही पासे जेके आहिनि उहे टेंट खेमा उहे नज़र ईंदा। उते मालवंद जेके बेयारो मददगार वेठा आहिनि उहे रिलीफ जे इंतज़ार में। अहिड़ी तरह खैरपुर में साॻी सूरत हाल आहे। मोहतरमा नफ़ीसा शाह उतां हींअर MNA आहिनि, पर उहे बि हिन वक़्तु पंहिंजे इलाइक़े में नज़र नथियूं अचनि। उन्हनि जे बारे में बि रिपोर्ट्स आहिनि। तंहिं करे हर ज़िले में जेकॾहिं असां ॾिसूं त इहे इन क़िस्म जी साॻी सूरत हाल आहे ऐं अहिड़ा ई ॾुख ईंदड़ मंज़र जेके आहिनि उहे असांखे नज़र अचनि। बिल्कुलु अशोक साईं, इन में को बि शक न आहे त पूरी सिंध हिन वक़्तु जेके रहमत जा मींहं वसिया हुया उन्हनि जी ज़हमतुनि या उन्हनि जे नुक़साननि सां पाण मुंहुं ॾेई रहिया आहियूं हिक ॿिए जे लाइ। ऐं इहा ई सबबु आहे त पाण गुड गवर्नेंस ते सवाल उथारियूं था मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते। ऐं पूरे साल में अशोक साईं असांखे रोडनि ते गटरनि जी सफ़ाइनि ते अमलो नज़र नथो अचे, पर जेकॾहिं हिन एमरजेंसी सिचुएशन में जेका बि हफ़्तो 2 हफ़्ता अॻु उनजी अॻकथी थी चुके थी ऐं वॉर्निंग जारी थी वञनि थियूं, पोइ बि जेकॾहिं उहो इदारा उहे हरकत में न अचनि, मशीनरियूं नज़र न अचनि, माण्हू नज़र न अचनि, त पोइ त हिकिड़ो वॾो अहम सुवालु आहे त ठीकु आहे तव्हां सॼो साल त घर में आराम कयो था या जमादार बंगलनि ते मिनिस्टरनि जे या कंहिंजे ऑफिसरनि जे बंगलनि ते मौजूदु आहिनि, पर हिन एमरजेंसी में त घटि में घटि उनखे यादि करणु घुरिजे ऐं मौजूदु हुजणु घुरिजे। पंहिंजनि किट्स में जनरेटर हुजनि, एमरजेंसी जूं ॿियूं शयूं मौजूदु हुजनि। अशोक साईं, छा थींदो? इहो छा सूरत हाल आहे? माना ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। न ई का कोर्ट उनजो नोटिस वठी रही आहे। पर हिन वक़्तु असां सां गॾु फ़ोन कॉल ते हिकिड़ो ॿियो ज़िलो जेको कोस्टल बेल्ट जो आहे, पाण वॾो वज़ीर अॼु ठटे खां निकितो आहे त ज़रूरु घारो उतां गुज़रियो हूंदो। नवाज़ ख़ासकली असां सां गॾु मौजूदु आहे। नवाज़, तव्हांखे भलीकार चऊं था। छा सूरत हाल आहे नवाज़ ठटे जी ऐं सामूंडी पटीअ जी, ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं वॾो वज़ीर विज़िट कयो आहे अॼु त उनखे ख़ासि हिदायतूं जारी कयूं आहिनि, को रिलीफ ॾिनो आहे, छा का हाल वाल को असांखे ॿुधाईंदव?
जी बिल्कुलु, जीअं त जेके सावरियूं बरसातूं आहिनि सॼी सिंध जी छठो ज़िलो ऐं ख़ासि तौर ते घारो ऐं पंहिंजी साहिली पट्टीअ में वॾी तबाही मचाए छॾी आहे, जंहिं सबबु हज़ारे ख़ानदान ऐं इंसान दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण में मजबूर आहिनि, खाद खुराक ऐं रिहाइश लाइ परेशान आहिनि। इंतिज़ामिया पारां केरु जेको सम्झनि बारी लाइ उपाउ ख़ासि न वरिता विया आहिनि। अस्पताल ते घोड़ावारी में टेंट सिटी ऐं मेडिकल जो इंतज़ाम कयो वियो। बाक़ी इलाइक़नि में जेके मुतासिरीन बेयारो मददगार वेठा आहिनि। घारो शहर में जेको बरसाती पाणी जा लंघ बंदि थियण करे पाणी आयो, उन शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि न्याज़ी कॉलोनी, जराज कॉलोनी, कास्करी मोहला समेत घारो फेज़ 2 खे मुकमल तौर ते ॿोड़े छॾियो आहे। अॼु जॾहिं वज़ीर आला सिंध घारो ऐं छठो जो दौरो कयो त उन वक़्तु बि इंतिज़ामिया जेको आहे उन्हनि खे उहे ख़ासि जॻहियूं जो विज़िट न करायो ऐं मेन रोड ताईं थी वियो। उन खां पोइ जेकी DC ऑफिस में जो इजलास थियो उन में बि वज़ीर आला सिंध जेके हुकुम जारी कया आहिनि ऐं मुमकिन आहे त उन्हनि ते अमल थिए, पर हेठि ताईं को बि अमल न थी सघियो आहे। जी महिरबानी नवाज़, तव्हां असांखे अपडेट कयो। अशोक साईं, ॾिसो था सूरत हाल त हाणे वॾो वज़ीर ख़ैर सां अॼु निकितो आहे, पर हाणे हू मजबूर आहे, हू डिपेंड करे थो ज़िले इंतिज़ामिया ते। ज़िले इंतिज़ामिया या उतां जे तकनि जा जेके MNAs MPAs आहिनि उनखे जंहिं पासे वठी वञनि सो उते विज़िट। त जीअं नवाज़ ॿुधाए पियो त उन्हनि आफ़त सटियल इलाइक़नि में जिते वधीक बारिश इलाइक़नि खे मुतासिर कयो आहे, सिंध माण्हुनि खे मुतासिर कयो आहे, उन पासे ॾे वज़ीर आला खे न वठी वियो ऐं कंहिं ॿिए पासे वठी वियो हुयो। त ईअं ॿियनि ज़िलनि में बि ज़ाहिर आहे ईअं ई सूरत हाल थींदी हूंदी। ऐं वरी बि जेको हिकिड़ो आम माण्हू आहे, हिकिड़ो मुतासिर माण्हू आहे, उहो पोइते रहिजी वञे थो ऐं उहे जेके MNA MPAs पंहिंजनि ज़मीनुनि में बीठल पाणी जे हवाले सां यकीनन वरी वज़ीर खे ॾेखारींदा हूंदा। जी अशोक साईं, कीअं? बिल्कुलु तव्हां सही था चओ। वॾे वज़ीर जो जेको दौरो आहे उन जा ॿ पासा आहिनि। हिकिड़ो त इहो आहे त हिकिड़ो इहो तासुर ॾियणो आहे त सूबाई हुकूमत जेका आहे उहा अलर्ट आहे, उहे पंहिंजे माण्हुनि जी सार लहण लाइ जेको CM आहे उहो मैदान ते आयो आहे ऐं किथे हुनजा फुटेज तव्हां ॾिसंदव त पाणी में हले पियो, त किथे उहो जेको आवाम जे घेरे में आहे, किथे माण्हुनि जी शिकायतूं ॿुधे पियो। इन क़िस्म जा हिकिड़ा मंज़र आहिनि। ॿियो मंज़र इहो आहे त CM साहिब जे दौरे जे करे जेको रहियल सहियल कमु हो उहो बि बंदि थी वियो आहे। मिसाल तौरु जिते डिप्टी कमिश्नर आहिनि, जिते मुख़्तियारकार आहिनि, जिते असिस्टेंट कमिश्नर आहिनि, उहे रिलीफ जे कम में किथे मसरूफ़ हूंदा, किथे पाणी जी निकासी वारे अमल में मसरूफ़, उहे सभई हाणे इंगेज थी विया। CM साहिब जे दौरे जे लाइ उहे अलर्ट थी विया। त माना उन सां इहो मिसाल हैदराबाद जी असां सूरत हाल जी ॻाल्हि कयूं त हैदराबाद में डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे तरफ़ां हिकिड़ी हेवी मशीनरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। MD वासा हिते आहे, वासा जो इदारो आहे, उन सां गॾोगॾु शहर में जेके आहिनि उहे 2 क़िस्मनि जो हिते ड्रेनेज सिस्टम आहे। जेको अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम आहे उहो वासा ॾिसे थी, ऐं जेको ओपन नाला आहिनि, बरसाती नाला जिन खे चऊं था, उहो हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ॾिसे थी। त हाणे शर्जील इनाम मेमन साहिबु जेको सूबाई वज़ीर आहे इतलात जो, उन बि हिकिड़ी मीटिंग कई आहे। उन में बि सभई इहे लाॻापियल कामोरा जेके उहे शरीक थिया। उन खां पोइ CM साहिब जो दौरो आहे, विज़िट आहे, उन में बि इहे सभु इंगेज हूंदा। त हैदराबाद में इन्हनि सभिनी आला सतही जेके दौरा थियनि था या आला सतही मीटिंगूं थियनि थियूं, उहो माण्हुनि खे रिलीफ नथियूं ॾियनि, बल्कि उहे माण्हुनि जो जेको कमु थिए पियो उन्हनि जे रिलीफ जे लाइ, जेको पाणी जे निकाल जे लाइ कमु थिए पियो, उहो बि इन्हनि दौरनि जे करे मुतासिर थिए थो। त आम माण्हू जो इहो इशू न आहे त CM अचे या कमिश्नर अचे या ॿियो को, हुननि जो इशू इहो आहे त हाणे जेका ॿोॾि वारी सूरत हाल हिकिड़ी पैदा थी आहे, उन्हनि मां कीअं निकिरिजे। माण्हू जेके मुतासिर थिया आहिनि, जिन जे घरनि में पाणी बीठो आहे, उहे उन्हनि खे रेस्क्यू कीअं कजे, उहो आम माण्हू जो इशू आहे। माण्हुनि खे जेके बीमारियूं जेके मुंहुं कढनि पियूं, उते मच्छरदानी प्रोवाइड करणियूं जी उहे मच्छरनि खां बचनि। जेके हैदराबाद में तव्हांखे ॿुधायूं त जेके दरिया सां लाॻापियल कचे वारा इलाइक़ा आहिनि, उते केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, उते मालवंदनि जे रिलीफ जा इशू आहिनि। त आम माण्हू खे जेको आहे उहो, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त वॾे वज़ीर खे छो थो अचिणो पए। इन करे अचिणो थो पए त जेके ज़िले इंतिज़ामिया आहे या डिविज़नल इंतिज़ामिया आहिनि, उहे पंहिंजो कमु सही नमूने नथा कनि, जंहिंजे करे जेको आहे सो सूबाई हुकूमत खे या वज़ीर आला जी लेवल जे जेको उनखे अचिणो थो पए। त तंहिं करे जेकॾहिं गवर्नेंस जो निज़ाम सही हुजे, असां वटि जेके इदारा पंहिंजो पंहिंजो जेको डोमेन आहे उन में सही तरीक़े सां कमु कनि, आवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ, ऐं क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि ते अमल कनि, को बि करप्शन जो अमल दख़ल न हुजे, त आउं सम्झां थो कंहिं बि वॾे वज़ीर खे या मिनिस्टर खे अचण जी ज़रूरत ई न आहे।
पर असां वटि छाकाणि त सॼो निज़ाम डावाडोल लॻो पियो आहे, सॼो न जेकॾहिं तव्हांखे ॿुधायूं त LBOD जा जेके रांगा साम्हूं अचनि पिया मीरपुर ख़ासि में ऐं सॼो इन पासे, हाणे उते घारा लॻनि पिया, जंहिंजे करे बि इहो हिकिड़ो अलॻि इशू थींदो इंसानी, न रुॻो उते आबादी मुतासिर थिए थी पर जेके ॿनियूं ॿार आहिनि उहे बि मुतासिर थियनि पिया। साॻी तरीक़े सां RBOD जो बि इशू आहे, सेवण खां वठी जेके जामशोर ताईं तव्हां ॾिसो त उते जेके हुतां जबलनि तां नयूं वही आयूं आहिनि, उनजो पाणी सॼो अचे पियो, उन में RBOD जेका अञा ताईं मुकमल न आहे थियो मनसूबो, उहो मुतासिर थिए पियो। त जिते किथे जेका ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे काई, ऐं उन ते वधि में वधि रिलीफ जे लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु अशोक साईं, इन में कोई बि शक न आहे त अर्बन ऐं रूरल पूरी सिंध ॿुॾी रही आहे ऐं पूरी सिंध जे हिन ॿुॾण जो ज़िम्मेदार यकीनन हाणोकी हुकूमत आहे, उतां जा MNAs MPAs। ऐं ॿी अहम ॻाल्हि इहा त अर्बन फ्लडिंग सभिनी शहरनि में वार्निंग हुई ऐं उन अर्बन फ्लडिंग ते बि को कमु न थी सघियो। का बि अर्बन फ्लडिंग अची छो रही आहे पाण वटि त एतिरो बारिश पवे ई नथी अशोक साईं। ॿियनि मुल्कनि में जिते रोज़ाना 100 200 मिलीमीटर बारिशूं पवनि थियूं ऐं बारिश ख़तमु थियण खां पोइ ज़िंदगी जो कारवां जारी थी वञे थो, मिंट बि कोन था लॻनि, पाणी ड्रेनेज थी थो वञे। त हिते उहा डिज़ाइन, उहा डेवलपमेंट अर्बन जी हुजे या रूरल जी हुजे, कचे जी ज़मीनुनि ते वॾेरनि जा कब्ज़ा, उन्हनि वॾेरनि जी कब्ज़नि ते जेके असांजा राहक उन्हनि जा वेठा आहिनि, जेके असांजा हारी कम्यूनिटीज़ आहिनि, उहे उन्हनि जी ज़मीनुनि ते वेठा आहिनि, उन्हनि जा कचड़ा घर आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कचे जे अंदरि जेकॾहिं तव्हां ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदव ऐं पंहिंजनि हारियुनि खे उन्हनि ज़मीनुनि ते विहारींदव त यकीनन दरिया जो जेको कुदरती वहकिरो आहे, दरिया खे त वहकिरो पूरो करिणो आहे, दरिया खे पंहिंजी मंज़िल समुंड ताईं पहुचणो आहे। ऐं हिन वक़्तु जेका शदीद ज़रूरत बि हुई अशोक साईं, ज़रई माहिर ऐं ॿिया जेके माहिर आहिनि पाणीअ जे माहिर, उहे बि चवनि पिया त पाणी जी जेका वाटर टेबल हेठि थी चुकी हुई ऐं हीअ जेकॾहिं बारिशूं अञा हिन साल न पवनि हा त अञा पाणी हेठि हलियो वञे हा, जर हेठि हलियो वञे हा, ऐं जर जेको ख़राबु थी चुको आहे, ज़मीनूं जेके सोक जो शिकार थी वियूं, उन सभिनी खे पाणीअ जी ज़रूरत हुई। पर उन पाणी मौला साईं त पाणी ॾिनो, अलाह साईं त पाणी ॾिनो रहमत जो, पर उहो ज़हमत असांजे हुकूमतनि जी नाहिलनि, असांजी नाहिलनि, असांजे करप्शन जे फोकस्ड सबबनि जे करे थी सघियो। नाज़रीन, पाण प्रोग्राम खां में वक़्तु ख़तमु थी चुको आहे, इजाज़त वठूं था। सुभाणे वरी सोशल क्लिनिक प्रोग्राम में रेन अपडेट्स ऐं फ्लड अपडेट्स ऐं सिंध जी हिन सूरत हाल ते पाण वरी ॻाल्हाईंदासीं कंहिं ॿिए महिमान सां। ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब TV ऐं तव्हांखां इजाज़त वठूं था लतीफ़ जे हिननि सिटनि सां सारंग सींगारे विझूं वसण आहियूं। तव्हां सभिनी जी महिरबानी।